अल्हम्दुलिल्लाहिल अज़ीज़िल गफ़्फ़ार वल जलीलिल जब्बार वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिनिल मुस्तफ़ल मुख्तार साहिबित ताज वल मिअराज व साहिबिल इज़्ज़त वल वक़ार सलवातुल्लाहि व सलामुहु अलैहि व अला आलिहि व सहबिहिल मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अअतैनाकल कौसर। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, अल्लाह जे पाक कलाम मझा जेकी चंद लफ्ज़ मूं फ़कीर नाचीज़ तिलावत कया हैं, इन्हनि लफ्ज़नि जे अंदर अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानहू मुझे महबूब असांजे महबूब मदीने वारे मीर सां मुखातिबा रूबरू ऐं दूबदू रब पंहिंजे महबूब खे कुछ फरमाए रहियो आहे। अल्लाह फरमाए, महबूब ॿुधनि ऐं क़यामत ताईं उम्मत उन खे पढ़ंदी ऐं ॻाईंदी रहे। रब्बे कायनात फरमायो, इन्ना बेशक असां अअतैना अता कयोसीं, बेशक असां अता कयोसीं का ख़ास तोखे, बेशक असां अता कयोसीं ए महबूब ख़ास तोखे अल कौसर। महबूब बेशक असां तोखे कौसर अता कयो। थोरो ध्यान सां तवज्जो सां दिल खे हाज़िर करे, जीअं जिस्म वठी आया हो तीअं दिल बि खणी अचो। ईअं न त जिस्म तव्हांजो हिते ऐं दिल वरी लाड़काणे जी मार्केट घुमंदी वठे। दिल खे हाज़िर कयो। इन्ना बेशक असां आतैना अता कयोसीं। केर तो फरमाए? केर तो फरमाए? अल्लाह। ऐं अल्लाह अकेलो आहे, वहदहू ला शरीक आहे, उन सां गॾु ॿियो को शरीक आहे ई कोन। अल्लाह जी ज़ात वहदहू ला शरीक आहे। पर अल्लाह ताला पंहिंजे लाइ लफ्ज़ ॻाल्हाए थो, आतैना जमा मुतकल्लिम, असां तोखे अता कयोसीं। ऐं महबूब जी ज़ात हुज़ूर आहिनि, हुज़ूर सां गॾु महबूब जा अहले बैत आहिनि, खुलफाए राशिदीन आहिनि, महबूब जा असहाबी आहिनि, महबूब सां गॾु महबूब जी उम्मत आहे, करोड़नि अरबनि जे तादाद में महबूब जा उम्मती आहिनि। पर रब तो फरमाए त का ख़ास तोखे, जेको अकेलो रब आहे उहो पंहिंजे लाइ जमा जो लफ़्ज़ तो ॻाल्हाए त असां ॾिनोसीं। ऐं जंहिं महबूब सां गॾु जमीयत आहे उन खे फरमाए तो ख़ास तोखे। ॻाल्हि सम्झ में आई? इते राज़ आहे, इते हिकिड़ो राज़ आहे। जमा ताज़ीमी आहे। जीअं सरदार हुजे, अमीर हुजे, वॾो माण्हू हुजे, त उन खे अकेलो लफ़्ज़ न ॻाल्हाइबो आहे। अकेले सां मुखातिब जीअं थींदो आहे, जीअं मिसलन तूं हिकिड़े खे चइबो आहे,
पर जे वॾे सां ॻाल्हाइबो आहे चइबो आहे तव्हां। छा चइबो आहे? हालांकि तव्हां जो लफ़्ज़ घणनि जे लाइ ॻाल्हाइबो आहे, पर जेको इज़त वारो, शान वारो, तज़ीम वारो हुजे त उन खे तूं न चइबो आहे। मसलन सरदार साहब वटि वञो, सरदार साहब तूं हीअं थो चवीं, तो हीअं कयो, अदब आहे या बेअदबी आहे? अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू वहदहू ला शरीक आहे, पर पंहिंजे लाइ रब ताज़ीमी लफ़्ज़ ॻाल्हायो। दरअसल तालीम इन्हे में इहा आहे त मां रब अकेलो आहियां, पर सभिनी इज़त उन ताज़ीमुनि जो हक़दार मां अल्लाह। अल्लाह जी जॾहिं ॻाल्हि कयो त नालो अदब सां वठो, एतिराम सां नालो वठो, पंहिंजे मालिक ऐं पंहिंजे ख़ालिक जी इज़त ऐं ताज़ीम कयो। इन जे लाइ लफ़्ज़ इन्ना जमा मुतकल्लिम आहे। ऐं अॻिते रब फरमायो त आतईनाक, महबूब ख़ासि तोखे ॾिनोसीं। हिकिड़ियूं अहिड़ियूं अताऊं हुयूं जेके नबियनि खे कयूंसीं, वलियनि खे, शहीदनि खे, तुंहिंजी उम्मत खे, अॻियनि खे, पोयनि खे असां ॾिनो, असां ॾेई रहिया आहियूं, ॾींदा रहंदासीं। पर महबूब हिकिड़ियूं अहिड़ियूं नेमतूं आहिनि जेके ख़ासि असां तोखे ॾिनियूं आहिनि, जंहिंमें तोसां ॿियो को शरीक आहे ई कोन। क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे त महबूब तूं पंहिंजे शान में, तूं पंहिंजी इज़त में, पंहिंजी ताज़ीम में, ऐं मूं वटि जेको तुंहिंजो मक़ाम ऐं दर्जो आहे उन में महबूब तूं अहिड़ी ज़ात आहीं जेको तोसां ॿियो को शरीक आहे ई कोन। मुंहिंजो महबूब तूं ही, मुंहिंजो महबूब तूं ही, मुंहिंजे निगाहुनि ऐं अताउनि जो मर्कज़ तूं ही, मुंहिंजे अताउनि जो मर्कज़ तुंहिंजी ज़ात आहे। मुंहिंजा महबूब जेको तोखे थो ॾियां सो ॿियो कंहिंखे न ॾिनो। आतईना, असां ॾेई छॾियो। हिकिड़ो हूंदो आहे माण्हू चवे त अदा मां ॾियां थो, मां ॾींदो सां, मूं ॾेई छॾियो। फ़र्क़ु आहे या न? सिंधी ॿोली आहे। मां ॾियां थो, मां ॾींदुसि, मां ॾेई छॾियो। फ़र्क़ु आहे या न? हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त मुस्तक़बिल में ॾींदुसि, ॿी ॻाल्हि आहे त मूं ॾेई छॾियो, जेको ॾियणो आहे सो ॾेई छॾियो तोखे। ऐं हिते आतईना माज़ी जो सीगो आहे, महबूब मूं तोखे ॾेई छॾियो, मूं तोखे ॾेई छॾियो। हाणे ॾियण जूं सूरतूं हज़ारे आहिनि। ॾिबो आहे, कंहिंखे का शइ ॾिबी आहे त ॾियण जा अंदाज़ जुदा आहिनि, ॾियण जा पैमाना जुदा आहिनि, ॾियण जूं मापूं जुदा आहिनि। मसलन जेकॾहिं अन्न कंहिंखे ॾींदव त उहो ॻणे न ॾींदव, बल्कि ॻाल्हायो न, अन्न कीअं ॾींदव? तोरे ॾींदव। पर कपिड़ो तोरे न ॾींदव, कपिड़ो मापे ॾींदव। ज़मीन मापे न ॾींदव, ज़मीन कछे ॾींदव या मापे ॾींदव। ज़मीन तोरे न ॾिबी, बल्कि ज़मीन कछे ॾिबी आहे। इन तरह सां के शयूं ॻणे ॾिबियूं आहिनि, पैसा ॻणे ॾिबा, के तोरे ॾिबियूं आहिनि, के मए ॾिबियूं आहिनि, के अणॻणियूं ॾिबियूं आहिनि, के ॻणे ॻणे ॾिबियूं आहिनि। पर रब खां पुछूं त महबूब तूं थो फरमाई आतईना, महबूब असां तोखे ॾिनोसीं। छा ॾिनई? कहिड़ी शइ ॾिनई? केतिरो ॾिनई? कहिड़े अंदाज़ में ॾिनई? ॾियण जो अंदाज़ छा हुयो? रब तो फरमाए कौसर, महबूब तोखे तमामु घणो ॾेई छॾियोसीं। अल कौसर बरवज़न नौफल, तफ़सीर दुरे मंसूर जे अंदर, तफ़सीर बग़वी जे अंदर ऐं मुतअद्दिद तफ़ासीर असांजे उलमा अहले सुन्नत जा, हत्ता कि अहले तशय्युअ जे उलमा बि इहो लिखियो आहे त कौसर बरवज़न नौफल, कौसर जी माना खैरे कसीर। कौसर खैरे कसीर, एतिरी अता, एतिरी इनायत जंहिंखे ॻणे न सघिजे, जंहिंखे शुमार न करे सघिजे,
जंहिंखे मापे न सघिजे। मसलन हाणे हिकिड़ो मिसाल पंहिंजो का शइ हूंदी आहे तोरे ॾियण जी, पोइ तोरे ॾिबी उहा जेका थोरे तादाद में हुजे, पर जॾहिं का लातादाद शइ हुजे त माण्हू केतिरो तोरींदो? ॻाल्हि सम्झो था न? तोरण वारी शइ तोरे ॾिबी आहे, पर तोरे तोरे माण्हू थकिजी पवंदो। जे शइ वाफिर मिक़दार में घणी मिक़दार में हुजे त पोइ हाणे तोर पोइ न तोर वारी शइ में बाबा हाणे सभु तुंहिंजे हवाले। इहो जेको बिना तोरण वारी शइ बिना तोर जे ॾिबी उनखे सरबो कोसर। ॻणण वारी शइ बिना ॻणण जे ॾेई छॾे इनखे सरबो कोसर। लिखण वारी शइ बिना लिखत जे ॾेई छॾिजे इनखे सरबो कौसर। मापण वारी शइ कछण वारी शइ बिना कछण जे ॾेई छॾिजे इनखे सरबो कौसर। इन्ना अअतैना कल कौसर, ए मुंहिंजा महबूब असां तोखे कौसर ॾेई छॾियो आहे। जेका अता तोखे असां कई आहे उन जी का लिमिट नाहे, उन जो को ॻाणेटो नाहे, उन जो को तादाद नाहे। लातादाद अणगणियूं नेमतूं असां तोखे ॾेई छॾियूं अथऊं। जंहिंखे ॻणण वारा ॻणींदा रहंदा, ॻणींदे उन्हनि जी उमिरि पूरी थी वेंदी, पर ॻाणेटो ॻणे न सघंदा। ख़ुदा जो कसम, मां ख़ुदा जे घर में अला वजहिल बसीरत हिकिड़ी ॻाल्हि थो अर्ज़ कयां। नंढड़ो तालिब आहियां, जेतिरो मूं मुतालियो कयो आहे। 1,500 साल गुज़रिया आहिनि उम्मत जे अंदर लखे दानिश्वर अहले कलम अहले इल्म पैदा थिया आहिनि, शाइर पैदा थिया आहिनि, दानिश्वर पैदा थिया आहिनि। महबूब जे मथां जेके रब जूं अताऊं आहिनि उन्हनि ते लिखण वारनि हज़ारे किताब लिखी छॾिया, शाइरनि लखे शेर लिखी छॾिया, ॻाइण वारनि हज़ारे गज़ल मौलूद लिखी पढ़ी छॾिया। सारी उम्मत उन गुणनि खे ॻाईंदी रही आहे, पर ख़ुदा जो कसम अॼु ताईं को ॻणे न सघियो आहे त कौसर जी माना छा आहे, कौसर जो मिक़दार ऐं मेयार छा आहे। सुभान अल्लाह। अहिड़ो ॾेई छॾियईं। हाणे हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां। मसलन इल्म जी ॻाल्हि कयूं, महबूब खे इल्म ॾिनई। रब तो फरमाए इन्ना आतैना कल कौसर, हे मुंहिंजा महबूब तोखे इल्म ॾिनुमि, पर इल्म कौसर तमामु घणो ॾिनुमि। केतिरो घणो ॾिनई जो अॻियनि जा इल्म बि महबूब वटि, पोयनि जा इल्म बि महबूब वटि, ज़मीनुनि जा इल्म बि महबूब वटि, आसमाननि जा इल्म बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम वटि। ज़मीन जे अंदर छा थी रहियो आहे इहो इल्म बि मदीने वारे मीर वटि। सितारनि में, सयारनि में, फलकियात जे अंदर, कहकशां जे अंदर, गैलेक्सीज़ जे अंदर छा थी रहियो आहे इहो इल्म बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम वटि। माउ जे पेट में छा आहे इहो इल्म बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम वटि। मुक़द्दर छा आहे, तक़दीर छा आहे, निभागो केरा, सभागो केरा, जन्नती केरा, जहन्नमी केरा, कंहिंखे पंहिंजे वजूद जी ख़बर नाहे, पर मदीने वारे मीर खे पूरी काइनात जे सभिनी इंसाननि, जिन्ननि, मलाइकनि जो महबूब वटि इल्म आहे। ॻाल्हि सम्झो था? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, मलाइकनि जो इल्म महबूब वटि, कुछ जो ग़ैब जो इल्म मदीने वारे मीर वटि। सुभाणे छा थियण वारो आहे इहो इल्म बि महबूब वटि। पखियुनि जो इल्म महबूब वटि, पखियुनि जी ॿोली बि मदीने वारो मीर सम्झे। छजड़नि जे ॻोठ वारा, तूं सिंधी
समझंदे, सिराइकी समझंदे, उर्दू समझंदे, पश्तो कोन समझी सघंदे। पर जे पश्तो समझी मता अरबी समझी न सघी, अरबी समझंदो हुजी फारसी समझी न सघंदे, फारसी समझी सघंदो हुजी पर सुरियानी बोली, चंगेजी बोली, चीनी बोली, लातीनी बोली तू न समझी सघंदे। पर कुर्बान या रसूल अल्लाह तुझे इल्म ता कुर्बान वञा। सिंधी सिंधीअ में सॾे महबूब उन जी ॿोली समझन, सिराइकी सिराई सिराइकी में सॾे महबूब उन जी ॿोली समझन, अंग्रेज़ अंग्रेज़ी में सॾे महबूब उन जी ॿोली समझन। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, जेतिरियूं बि दुनिया में ॿोलियूं आहिनि, जेतिरियूं बि ॿोलियूं आहिनि, हर बोली मुझे दिलबर मोहम्मद करीम वट। चओ न सुभान अल्लाह। हाँ, सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। सियासत जो इल्म मदीने वारे मीर वट, मईशत जो इल्म मदीने वारे मीर वट, साइंस जो इल्म मदीने वारे मीर वट, तिब जो इल्म इल्मुल अबदान जिस्मन जो इल्म मदीने वारे मीर वट, ताबीर रोया ताबीरन जो इल्म ख्वाब में छा ॾिठई छा उन जो ताबीर थींदो, इहो बि त हिकिड़ो जुदा इल्म आहे। इहो बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम वटि। चेहरन के सुञाणन जो इल्म मुझे दिलबर मोहम्मद करीम वटे। कंहिंजे चेहरे के ॾिसी ॿुधाईंदा हुया त हिन जी ज़ात ही आ, कौम ही आ, कबीलो ही आ। पर जेको इल्म ज़ाहिरी ज़िंदगी में हुयुनि, मुझे लजपाल नबीअ जा उहे सभु इल्म अॼु बि मौजूद आहिनि। अॼु बि जेकॾहिं को छजड़न जे ॻोठ वारो मदीने पहुचे थो, साईं फरमाइनि था त उन उम्मती खे सुञाणा थो, उन जो नालो सुञाणा, उन जी ज़ात सुञाणा, उन जी क़ौम कबीलो सुञाणा। जेॾी महिल अची सलाम पढ़े थो, उन जो सलाम मां ॿुधां थो, उन खे जीव जो जवाब ॾियां थो। इल्म आहे न। हाँ? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तों, हाणे हिते के त मां सुञाणंदो हूंदुसि, पर सभिनी खे कोन थो सुञाणा। हाँ, तव्हां पंहिंजे ॻोठ वारनि खे सुञाणंदव, पर कंबर वारा कुझु सुञाणंदव, कुझु न सुञाणंदव। लाड़काणे वारनि मां तमामु थोरा सुञाणींदव। कराची में वञो त को ॿ चार माण्हू सुञातल हूंदा। शहर में त केॾी वॾी मखलूक आहे, तूं कंहिं सभिनी खे कोन सुञाणंदे। पर कुर्बान या रसूल अल्लाह, सिंध वारनि खे सुञाणनि, पंजाब वारनि खे, अरब, अजम, ईरान, रूम, शाम, फलस्तीन, जेको जिते महबूब उन खे सुञाणनि। पर जेको पंहिंजे घर में वेही दिलबर नबी ते सलात पढ़े, गुंबद खदरा में उन जे चपन जा आवाज ॿुधनि ऐं सुञाणनि त छजड़न जे ॻोठ मां फलाणे उम्मती मूं ते सलाम पढ़ियो आहे। पुछो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा मुर्शिद करीम हजरत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा हा त महबूबन खे रब एतिरो इल्म ॾिनो आहे जो सारी दुनिया में जेके उठन जा काफ़िला हलन था, उन्हनि जे पलाणनि मां जेके चीकाट थियनि था, महबूब गुंबद खदरा में उन्हनि जे पलाणनि जा चीकाट बि ॿुधनि था। उम्मती किथे बि हुजे,
कंहिंखे दुख थे कंहिंखे तकलीफ़ थे रुगे मुंह निमाणो करे मदीने दे निहारे सॾड़ो कंदो आहे उन जी दाह गुंबद खदरा में पहुची वेंदी आहे जेकॾहिं उम्मती के पेर में कंडो लॻंदो आहे पेर में कंडो लॻंदो आहे सॾड़ो कंदो आहे त महबूब गुंबद खदरा में उन जो सॾ ॿुधी वठंदा आहिनि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो वापार में को माण्हू टुटी पियो कारोबार में नुक़सान में पइजी वियो कर्ज वठी विया परेशानियूं वठी वियूं रब शल अहिड़ो ॾींहुं कंहिंखे न ॾेखारे हिकिड़ो माण्हू ग़रीब आहे पर अमीर थी वरी जेको टुटी थो पए ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे इज़त ॾिसी माल दौलत ॾिसी वरी जो मिसकीन थी पवे ऐं कर्ज़ी वकोड़े वञनि त ॾाढी ज़िल्लत हूंदी आहे ही वापारी वॾो ताजिर किरोड़नि सां खेॾण वारो पर मां वापार में टुटी पियो नुक़सान में घाटनि में पइजी वियो कर्ज वकोड़े विया हाणे ॿाहिरि निकिरे त कर्ज़ी छिक छिका कनि को घटि वधि ॻाल्हाए को गार ॾिए को नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाए इन परेशानी में वीचारे घर खां निकिरणु छॾे ॾिनो राति ॾींहुं घर में वेठो रोए हाणे छा कयां कीअं कयां इन गणतियुनि में पियो करे परेशानियुनि में मुब्तला थी वियो आहे मुंहिंजा दोस्तो हिकिड़े ॾियारे घर वेठो हुजे त दर ते दस्तक थी आवाज़ थियो ॿाहिरि निकितो त पुलिस बीठी आहे हल बाबा तो ते फलाणे माण्हू जो 5000 कर्ज आ कर्ज तो न भरियो आहे पुलिस तोखे वठण आई आहे पकड़े विया जज वटि काज़ी वटि वक़्त जी कोर्ट में बसरे जे शहर जी ॻाल्हि आहे बसरे जे हाकिम वटि काज़ी वटि वठी विया काज़ी चयो त हिन जो कर्ज अथई चई हा से आहे वदा कर चईसीं कुझु कोन्हे बच्चा बुख ते वेठा आहिनि कारोबार में टुटी वियो आहियां काज़ी चयो या कर्ज ॾे या जेल में वञ चे तो सी हिकड़ी रात मुखे मोहलत दे त मां बच्चन खां मोकलाणी करे अचां पो सुभाणे तुंहिंजी मर्ज़ी आ रात जो मोटी हिकड़ी रात पंहिंजे बच्चन सां गॾु गुज़ारे अचां जेॾी महिल घर मोटियो आहे इजाज़त वठी त अखियुनि मां ॻोढ़ा वहनसि पिया रोए पियो ज़ारूं ज़ार ज़ाल पई पुछे ओ मुंहिंजा घर वारा अॼु वरी कहिड़ी परेशानी आहे जो एतिरो गमगीन आई बचड़ा फिरी आया बाबा छो थो रोई चई अब्बा मूंखे ॾिसी वठो पुट अॼु ॾिसी वठो सुभाणे मां जेल जे सलाखुनि जे पुठियां हूंदुसि क़ैद खाने में हूंदुसि मुंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो थियो आहे घर वारी हिन जी दाना हुई अक़लमंद हुई चवण लॻी ओ घर वारा दिलगीर न थी असां निंधण का त न आहियूं असांजा धणी बि आहिनि असां बेसमरा बेवाह न आहियूं असांजो महबूब लजपाल मिठो मोहम्मद करीम आलिम चवंदा आहिनि जे ॾुख अचेव त दिलबर नबी ते दुरूद पढ़ंदा कयो त दुरूद जे सदके तव्हांजा ॾुख ग़म रब लाहे छॾींदो नंढड़ा वॾा घर जा भाती गॾिजी वेठा दुरूद पढ़ण जे लाइ दुरूद पढ़ंदा रहनि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह रात थी वई दुरूद पढ़ंदे पढ़ंदे बचड़ा सुम्ही पिया ज़ाल सुम्ही पई पर हिन खे निंड न पई अचे सुभाणे जेल सुजे पियो परेशानी में निंड न पई अचे जेॾी महिल पोयों भाङो रात जो थियो आहे वठी सॾु कयईं त वर मदीने जा मीर महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो धारिया बि थिया दुश्मन पंहिंजन बि ज़ायो महबूब कयो वार ॾाढो ॾुख
सतायो धारिया बिथिया दुश्मन हिन दुखने अंदर डुसकी रोई रात विहानिया आज जखे जाइण में कह को न घटायो ये रोंदे रोंदे सड़ड़ा कंदे अख लगी वई अञा अख लगी आ त मदीने वारे जो दीदार नसीब थी ए मेरे खुदा आए एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में लजपाल मोहम्मद की है जात मदीने में लजपाल मोहम्मद की है जात मदीने में कुछ अश्क निदामत के कुछ हार दुरूदों के ये लेके चलेंगे हम सौगात मदीने में मुझा दोस्तों ही मुझे दिल पर मोहम्मद करीम जो इल्मा को बसरे में हुजे को बगदाद में हुजे को हिंदू जे को सिंधु जे को छजड़न जे गोठ में हुजे जे को सिक मां सॾु कंदो आ दर्द मां दाह हणंदो आ त उन जी दाह गुंबद खदरा में पहुची वेंदी आ छो त महबूब खे रब इहो इल्मु ॾेई छॾियो आ सरकार जो ज़ियारत में दीदार थी वियो साईं फरमाइनि था मुंहिंजा उम्मती छो ग़मगीन आहिनि साईं पिरी परचाइण वारा अची विया रोंदन खे रिझाइण वारा अची विया ग़रीबनि जा ग़मख़ार मिस्कीननि जा मददगार अची विया अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह कारोबार में टुटी वियुसि नुक़साननि में पइजी वियुसि सुभाणे मूंखे जेल में मोकिलींदा साईं फरमाइनि था दिलगीर न थी तुंहिंजे कर्ज़ जो इंतज़ाम असां करण आया आहियूं सुभाणे वञ जेको बसरे जो हाकिम आहे उन खे वञी मुंहिंजा सलाम चईसि अली बिन ईसा नाले बसरे जो जेको वज़ीर आहे हुकुमरान आहे उन खे मुंहिंजा सलाम चओ चईसि तोखे इहे 5000 दीनार ॾिए त तूं पंहिंजो कर्ज़ लाहे चईसि मुंहिंजी ॻाल्हि ते हुनखे यकीन अचे अलाए न अचे सरकार फरमाइनि था वञी मुंहिंजा सलाम चईसि निशानी ॾिजांइसि हर रात में मूं ते सलात पढ़ंदो ई तुंहिंजी सलात मूंखे रोज़े पाक में पहुचंदी पर अॼु तूं थकल हुए अधु पढ़ी सुम्ही पिए अॼु तुंहिंजी मुकमिल सलात न पहुती आहे इहा निशानी ॾिजांइसि तोखे 5000 दीनार ॾींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़्वाब मां जेॾी महिल अखि खुलियसि त गम बि विया ॾुख बि विया दिल बाग़ बहार लॻी पई सुतो हो त रोई रोई सुतो हो उथियो आहे त खिली उथियो आहे ज़ाल पुछे थी त घर वारा ॾे त ख़बर रात त ॾाढो परेशान हुई हींअर त ख़ुशीअ में मसरूर आई चए हाओ ओ घर वारी रात मुंहिंजो लजपाल मोहम्मद करीम आयो हुयो गरीबन जो गमख़ार आयो हो मुंहिंजा दर्द ॾुख लाहिण वारो हबीब आयो हुयो मुंहिंजो इंतज़ाम थी वियो आहे सुभान अल्लाह
मुझा दोस्तों सुबह जो जियो उथियो अली बिन ईसा वजीर जे दर ते पहुतो वजीर तो न्यापो मोकली तो मां मिलन आयो आहियां चे बा कियां केर आयो चईं को न्यापो खणी आयो चे पुछोस त कंहिंजो न्यापो आंदो थई चे न्यापो आंदो थम हुसैन जे नाने दिलबर मोहम्मद करीम जो हिनखे घुराए पाण सां गॾु तख़्त ते वेहारियईं सोदात महबूब याद न्यापो ॾिनई हाणे हे दीनार तुंहिंजे कर्ज़ जा हे ओतिरा दीनार वरी तोखे मां वधीक ख़ुशख़बरी जा थो ॾियां जो तो मूंखे महबूब जो पैगाम पहुचायो पर मां तोखे कसम थो ॾियां त जॾहिं बि का ज़रूरत पवई हाजत पवई त हलियो अचिजांइ मुंहिंजा खज़ाना तुंहिंजे लाइ हाज़िर आहिनि जो महबूब जी ज़ात जो तो दीदार कयो तूं सचो तुंहिंजो ख़्वाब बि सचो बराबरि जेको इहो ख़्वाब तो बयान कयो मां जेका दुरूद पढ़ंदो लिकी लिकी पढ़ंदो ॿिए मुंहिंजे घर जे भातियुनि खे बि ख़बर न आहे सुभान अल्लाह मुझो हिकिड़ो दोस्त है मदीना मुनव्वरा में रहंदो सहली कबीले जो सुल्तान नालो अथसि असुल मदीने शरीफ जो अरब ॾाढो आशिक़े रसूल मदीने वारे साईं जी वरी मोहब्बत वारो अजीब हिकिड़ो वाक़ियो ॿुधाई चई त असांजा वॾड़ा ॻाल्हि कंदा असां असुल अहले मदीना आहियूं ॼमण पैदाइश असांजी मदीने शरीफ जी आहे मुंहिंजो ॾाढो हो उहो ॻाल्हि कंदो हो त असां उहो माण्हू पाण अखियुनि सां ॾिठोसीं ग़ुरबत मिसकीनी तंगदस्ती सो आयो महबूबन करीमन जी मवाज शरीफ ते जिते सलाम पढ़बो आहे महबूब जे रूबरू वञी सलाम पढ़बो आहे उते सलाम पढ़ी ऐं अर्ज़ कई त या रसूल अल्लाह ॾाढी मिसकीनी आहे मुंहिंजा महबूब मूं ते नज़रे करम कयो ईअं अर्ज़ करे ऐं वरी अचे रियाज़ुल जन्नत में उहो मस्जिद नबवी जो टुकड़ो जेको जन्नत जे बागन मां हिकिड़ो बाग मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नत बेश्त जो बाग बागीचो उते अचे वेही रहे जे वेठो हीअं सलात पढ़ा सलात पढ़ंदे पढ़ंदे ओचितो का शइ अचे मुंहिंजी झोली में पई हीअं जो ॾिसां त सोन जो टुकड़ो हुजे जो उते हिकिड़ो ॿियो हबशी बि पासे में वेठो हुजे ऐं ॿियो बि को अजमी माण्हू वेठो हुजे उन्हनि बि ॾिठो पिए टे ॼणा असां ओॾी महिल वेठा हुजूं पोइ हीउ जो सोन अचे पियो त हुननि बि ॾिठो पोइ मूं चयो त ही महबूबनि खे मां अर्ज़ करे आयो आहियां ही हुन हबीबनि जे तरफ़ां मूंखे तोहफ़ो मिलियो पर हाणे तव्हां बि मूंसां गॾु वेठा आहियो तंहिंजे करे हिनखे टिनि हिसनि में विराईंदासीं हिकिड़ो हिसो मां खणा ॿ हिसा वरी तव्हांखे बि ॾियां हुननि चयो बाबा इहा अर्ज़ तो कयो दाह तो हई हुई सो इनाम बि तोखे मिलियो हक़दार तूं आहीं चए पर न मुंहिंजी दिलि नथी चवे त मां हिकिड़ो कीअं तव्हांखे बि हिन में हिसेदार बणाए उनखे टिनि हिसनि में विराए टिनी खे ॾिनई पोइ चई त उहो जेको टियों हिसो मूंखे मिलियो उन मंझो मूं पंहिंजी ज़रूरत बि पूरी कई उन मंझां कर्ज़ बि लाथा परेशानियूं बि लही वियूं पर पूरी ज़िंदगी मुंहिंजी ख़ुशहाल थी वई उन हिकिड़ी अदा महबूब जी जे सदी ॿियो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे अञा ताईं हयात आहे ज़िंदा मौजूद आहे मौलाना अब्दुर रहमान नालो अथसि चई त पाकिस्तान में आहे रहंदो मदीने शरीफ में आहे शुगर थी पई चई त शुगर टेस्ट करायमि 4+ ते माना हाई लेवल जी शुगर थी वई ॾाढियूं दवाऊं करायमि इलाज करायमि डॉक्टरनि चयो बाबा हिन जो हाणे को इलाज कोन्हे तुंहिंजी सफ़ा बसि हद खां चढ़ी वई आहे पोइ चई त मां मदीने शरीफ वियुसि उहे जेके मदीने शरीफ पहुतुसि वरी उते डॉक्टरनि को मदीने जे डॉक्टरनि को टेस्ट करायमि उन्हनि बि चयो बाबा तुंहिंजी त 450 शुगर मथे चढ़ी वई आहे 450 जी रहंदो ॻणतियूं वठी वियूं दवाऊं ॾिननि उहे खावां पर फ़ाइदो न थिए शुगर बसि ईअं उथां उथी न सघां कमज़ोरी जिस्म में थी वई पोइ हिकिड़े ॾींहुं ते हीअं कयमि जो उहे रिपोर्टूं डॉक्टरनि वारियूं उहे कागज़ उहे दवाऊं सभु खयमि उहे दवाऊं सभई खणी उहे डॉक्टरनि जा चिठा उहे सभु खणी सिधो आयुसि महबूबनि जे रोज़े हथारे
अर्ज के मुझा सोना मुझा महबूब शफा जो दर तू आहे, तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा, जानब मुझे जी में आज़ार जा अनवा, साहिब दे शफा मियां मरीजन के। अर्ज के रोआ पियो ज़ारो ज़ार बीमार माण्हू दुख वारो माण्हू अगे दिल नरम पहुची त मां ॾाढा अर्ज कया, पर इएं रोंदे 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 इएं लॻो ॼण को मुंहिंजी दिल खे तस्कीन मिली वई, सुकून मिली वियो। कि वापस मोटी आयुसि, ॿिए ॾींहं ते वञी उन साॻे डॉक्टर वटि टेस्ट करायमि त शुगर मुंहिंजी बिल्कुलु नॉर्मल। डॉक्टर हैरत में अची वियो, कलो की रिपोर्ट ॾे, कि उहा ॾेखारीमांसि कि असांजो पंहिंजो मशीनूं ख़राब थी वियूं आहिनि, या असांजे लेबोरेटरी में छोकरनि टेस्ट सही न कई आहे। चई सही सभु सही आहे, तव्हांजूं टेस्टूं बि सही आहिनि, पर अॼु मूंखे अहिड़े तबीब जो इलाज मिलियो आहे, अहिड़े हकीम वटों दवा मिली आहे जो हिकिड़ी राति में मुंहिंजो मर्ज़ ख़तम थी वियो, सिहत मिली वई। हा ॿुधाए त महबूब खे पंहिंजे उम्मत जे ॻाल्हियुनि जी ख़बर आहे या न, इल्म आहे या न? हा रब तो फरमाए वअल्लमक मा लम तकुन तअलम वकान फضलुल्लाह अलैका अज़ीमा। महबूब जेको तू न ॼाणंदो है न उहो इल्म मूं रब तोखे पाण ॾेई छॾियो आहे। केतिरो ॾिनो आहे, इन्ना आतैना कल कौसर, महबूब तोखे कौसर तमामु घणो अणॼियो इल्म ॾेई छॾियो हथ में। हा पोइ छॾण वारा अॼु जेकॾहिं तूं चङो कमु थो करीं त इहो बि महबूब वटि इल्म अथई, सम्झी थो। अॼु मस्जिद में वेठो आहीं, दुरूद थो पढ़ी, निमाज़ थो पढ़ी, ज़िक्र थो करीं त महबूब खे ख़बर आहे, पर ख़ुदा न ख़ास्ता चोरी करे, को ज़ोरी करे, को ज़िना करे, को शराब पीए, माण्हुनि खां लिकी लिकी वञी ग़रीब मिस्कीन जा लोढ़ा लताड़े थो, ॿिए कंहिं न ॾिठो, पर अल्लाह ॾिसे थो। अल्लाह ॾिसे थो जी, अल्लाह जब्बार वाहिदुल क़हार ॾिसी रहियो आहे, ऐं मदीने वारे मीर खे बिरब इल्म ॾिनो आहे। हा पोइ मूंखे ॿुधाए त जेके तूं इहे कम करी कंदो थो वती, तूं महबूब जे अॻियां जवाबु कहिड़ो ॾींदे? जिंदगी गुज़री वई, वार अच्छा थी विया, अञा निमाज़ न आहे, अञा रोज़ो नथो वणे, अञा मस्जिद जो पंधु नथो वणे, पासे मस्जिद में घर आहे, हेॾो बांग थी मिले, तूं टीवी जे मथां वेठो आहीं, भला इहो बि को हिसाब थींदो या कोन थींदो? हा तोखे कंहिं पैदा कयो आहे, जवाबु ॾे। रोज़ी केरु थो ॾिए, सिहत कंहिं ॾिनई, हुस्न जवानी कंहिं ॾिनई, माल मिल्कियतूं कंहिं ॾिनई, हलाए जियारे केर थो, ऐं मरंदे या कोन मरंदे, अल्लाह जे अॻियां पेश थींदे या कोन थींदे? हाणे खाई बि रब जो, पी बि रब जो, मुल्क बि रब जे में रहियो पियो ई, ऐं अल्लाह जो सॾु मिले, हय्या अल सलात, अचो निमाज़ ते। इहो कंहिंजो सॾा पुट, कंहिंजो सॾा? भला वॾेरो सॾई त वेंदे या कोन वेंदे? सूबेदार सॾई त वेंदे या कोन वेंदे? सूबेदार जे सॾ ते त जीव जीव करे वेंदे, पर टके जो सिपाही सॾई त लोड़ंदो वेंदे, आहे कन न? हाँ सिपाही जे सॾ ते वञी, बिरादरी जो सॾु मिले उन ते वञी, पर अल्लाह जे सॾ ते न, रब जे सॾ ते न, मालिक जे सॾ ते हाज़िर न थींदे? जवाब ॾियो, महबूब रब जे सॾ ते वञबो या न वञबो? निमाज़ पढ़बी या न पढ़बी? हथ मथे खणो, चओ इंशाअल्लाह पढ़ंदासीं। चओ इंशाअल्लाह, नंढा वॾा सगीर कबीर, अमड़ियूं भेनरूं सभु निमाज़ पढ़ो। अमड़ियूं पंहिंजे घरनि में निमाज़ पढ़नि, ईअं न आहे त मर्दनि ते निमाज़ मायुनि ते माफ़ आहे, न, मायुनि जे मथां बि निमाज़ फर्ज़ आहे, अमड़ियुनि खे फर्ज़ आहे त उहे बि निमाज़ पढ़नि, अल्लाह जो फर्ज़ अदा कनि। निमाज़ 5 वक़्त पढ़ो, शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो, महबूब जे दीन वारी वाट वठो, ऐं चोरियूं न कयो, शराब न पियो, नशा न कयो, भंगू न वापरायो। मुंहिंजा दोस्तो, भला जेकॾहिं तव्हां मां न कंहिंखे आदत हुजे सिगरेटनि जी, या साईं मुंहिंजा पान, हुको, चरस, अफ़ीम, का बि आदत हुजे, तव्हां फोटा खणी अचो, ही फ़क़ीर तव्हांखे पढ़ी ॾींदो फी सबीलिल्लाह। इंशाअल्लाह ताला उहे फोटा खाइण सां इहा आदत छॾे वेंदव। भली
50 सालन जो पुरानो आदती मवाली हुजे पर छॾण जो इरादो सो हुजेस इंशाअल्लाह ताला छॾे वेंदो फोटा खणी चो फ़कीर पढ़ी ॾींदो मुंहिंजा दोस्तो ये बुरियूं आदतूं छॾियो महबूब जी सुन्नत ऐं शरीयत ते अमल कयो अदा ही दुनिया फानी आहे हिते सदाई न रहंदे अल्लाह जे मुल्क ते जरूर हलंदे मालिक जी बारगाह में तोखे जरूर पेश थियणो पवंदो उते पुट कम न ईंदई अम्मा कम न ईंदई अबो कम न ईंदई यार दोस्त कम न ईंदई पर कम ईंदई त मदीने वारो मीर कम सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना करे महल पूरी चुगी वट के दाना पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना ओ अवेलो सवेलो कयूं जने कतारूं वलर मंझ वेही ॾिठाऊं बहारियूं ओ उहे हंध ख़ाली ॾिठासूं वथाणा काॾे तो जा मारू छॾे विया अपाणा ओ छॾे विया पाना पखी पर देसी अड़ादा वेठायूं डाना नजर कर तुझो अदो काॾे वियो तुझो अबो काॾे वियो जेको कुल्हनि ते खणी तोखे घुमाईंदो वो तॾा किरा कदी तोखे खाराइण वारो अबो कुर्बन भरियो काॾे वियो चीचल अमड़ काॾे हली वई जेका तुंहिंजे मथां ओचागा कंदी हुई लोलियूं ॾेई सुम्हारींदी हुई प्यार ऐं पापो सां पालींदी हुई सॾु कंदो हुए अम्मा चवंदी जीउ बच्चा जीउ पुटड़ा जीउ बचड़ा अॼु ॻोल्ह उहा कुर्बन भरी अम्मा काॾे हली वई उहे यार मिट दोस्त कहिड़े मुल्क ते विया जो वरी न मोटी आया ओ काॾे वियड़ा दोस्त प्यारा माइट मिट पियो माओ बेचारा तन जो रहियो न निशान यार जाणो छॾई हे मकान वो यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान वो यार जाणो छॾई हे मकान वो यार अॼु न सुभाणे ही जहान ज़रूर छॾणो आहे अदा माल कम न ईंदई पुट कम न ईंदई कम ईंदई त निमाज़ कम ईंदई सोने नबी जी सुन्नत कम ईंदई अल्लाह ताला जो ज़िक्र कम ईंदई क़ुरान जी तिलावत तोखे कम ईंदी सोने नबी ते सलात पढ़ी इहा तोखे कम ईंदी हाँ पोइ उहे अमल साले कजनि न जेके अॻिते नफ़ो ॾियनि कजनि या न कजनि हाँ पोइ मुंहिंजा दा जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से 5 वक़्त निमाज़ पढ़ो मुंहिंजा दा गुनाहनि जा कम तव्हांखे ज़मीर पाण ॿुधाईंदो त कहिड़ो चङो कमु आहे कहिड़ो बुरो कमु आहे हर कंहिंजी जी दिलि में अंदरि काज़ी वेठो आहे दिलि तोखे ॿुधाईंदी ही बुरो कमु आहे हिन खां रुकिजी वञ ही चङो कमु आहे हीअं कर उन चङे रस्ते ते हल पर चङो रस्तो तॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह वारनि जी सोबत में वेंदे अल्लाह वारनि जी संगत में वेंदे खुदा जे वलियनि खुदा जे बरगुज़ीदा बाननि जी सोबत में वेंदे तॾहिं तोखे नेकाई दीनदारी चङाई वारी वाट नसीब थींदी तव्हां भाग वारा आहियो तव्हांजे पाड़े में दरबार कंबर शरीफ़ अल्लाह जे वलियनि जो आस्थानो आहे फैज़ मुहम्मदी वंडजे पियो वञो अल्लाह वारनि जी सोबत में वेहो मुंहिंजा दोस्तो आउं तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो मुंहिंजे मुर्शिदनि जे आस्थाने ते दिलबराबाद मोरो हर इस्लामी महीने जो ॿियो अचणु ऐं दादू शहर जे पासे में दरगाह करमपुर हर महीने 11 जी शाम 12 जी रात
इस्लामी महीने जी 11 जी शाम 12 जी रात हर महीने महफिल थी दिया इन्हें जिला तवा सभिनी के दावत हुजे मुझा पिरी प्यारा इन्हें साले की सोबत में वेही चार चंगाई जा कम सिखो अमल साले कयो त अल्लाह राजी थे मदीने वारो साईं राजी थे रब करीम शाह सा सभिनी के अमल जी तौफीक नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन अल्लाहुम्मा या रब बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राजी थी छजड़न जे गोठ ते पंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर असां जा गुनाह माफ कर खताऊं दरगुजर कर पंजे हबीब जो इश्क अता कर कर्ज वारन जा कर्ज लाह बीमारन के शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर सभिनी जे दिलन जो मुरादूं पूरियूं कर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि व सल्लम।